दाता वणे ई कुछ नथो। माण्हू मेढ़ा ॼण लॻा आहिनि, ॾिस तूं सॾे थी तुंहिंजो गुरु नाहे ॿुधंदो, पर मुंहिंजे अंदर खे ख़बर आ हर अंतर जामी सब बिद जाने, ता किस पे आँख सुनाइए कहणे कथन न भीजे गोबिंद, हर भावे पैज रखाइए। मुंहिंजी पैज रख अची दाता। अरदासां करण लॻी। 29 ॾींहुं चढ़ियो, 29 ॾींहुं थी विया। रात जो अची करे वरी सोहरो चएसि तो 29 ॾींहुं गुज़री विया आहिनि, बाक़ी हिकिड़ो ॾींहुं बचियो आहे। हाणे जेको 29 ॾींहंनि में न थियो, इहो हिकिड़े ॾींहुं में कहिड़ो जादू थी वेंदो, तुंहिंजो गुरु ईंदो। चौकड़ो मारे वेठी आहे। उहो चएसि तो न ईंदो। वरी अखियूं बंदि करे चए दी सतगुर आवण गे फेरा पावण गे कर मेरे, जी मैं सदके जावा उस वेले, जी मैं सदके जावा उस वेले, जी मैं फुलावा लाया सण लावा, जी मैं फुलावा लाया सण लावा, ओथे सतगुरां नूं मैं बिठावा, जदों होणगे दयाल कर देणगे निहाल साईं मेरे, जी मैं सदके जावा उस वेले, जी मैं सदके जावा उस वेले। सुबह उठ के पढ़ा मैं पंज बाणियां, सुबह उठ के पढ़ा मैं पंज बाणियां, तेनू याद करा मैं दिल जानिया, तेनू याद करा मैं दिल जानिया, शामी रह रस करा ध्यान तेरा ही तरा हर वेले, जी मैं सदके जावा उस वेले, जी मैं सदके जावा उस वेले। सहुरे खे चई ॿुधाई ईंदो मुंहिंजो गुरु। हाणे 29 ॾींहुं रात जो एॾी तेज़ बारिश शुरू थी वई, तूफ़ान अची लथो, जंहिंजा घर कच्चा टिमण लॻा, छतियूं सिमण लॻियूं, पाणी टिमे पियो। हिक हिक खे भउ वरितो मतां काथे छत किरी न पए। अमृत वेलो थियो, गुरुद्वारो नंढड़ो ठहियलो कच्चो, कुझु ॼणा वञी करे नेम निभाए ईंदा हुया, छो जो साध संगत जी अॻु गुरुद्वारा कच्चा सिख पक्का हुया। हाणे गुरुद्वारा पक्का सिख कच्चा थी विया आहिनि। गुरुद्वारो कच्चो हुयो। अमृत वेले संगत पहुती, साहिबन जो प्रकाश कयो, पाठ कया, साधीवार जा कीर्तन कया। जड़ी माल अरदास करे हुकुमनामा वठी संगत वञण लगी, हिकदम सां कोई प्यारो आवाज़ ॾेई चए तो भाई साहब गुरुद्वारे जी छत ॾिसो ॾाढी टिमे थी। अमृत वेले जो टाइम हुयो, छत ॾाढी टिमे थी, ख़बर न पवंदी कहिड़े बि टाइम किरी पवंदी। हाणे त पाण हलिया हलियूं, जे छत किरी पई अलाए सुबुह ताईं बारिश ख़त्म थींदी अलाए न थींदी, पोइ ईअं त गुरु ग्रंथ साहिब जी बेअदबी थी वेंदी, सतगुरु जा स्वरूप बिरद थी वेंदा, सतगुरु जे स्वरूपनि खे कष्ट अची वेंदो। जेड़ी माल चयो वो संगत वेनती करे चए थी उतो जे ग्रंथी खे भाई साहब छो न ईअं कयूं जेसिताईं बारिश ख़त्म थिए, छत ठारायूं गुरुद्वारे जी, वो सतगुरु खे तव्हांजे घर प्रकाश कयूं, तव्हांजे घर विराजमान कयूं। वो हथ जोड़े चए तो प्यारो जीअं गुरुद्वारे जी छत कच्ची आहे न, मुंहिंजे घर जी छत भी कच्ची आहे, मुंहिंजो घर भी कच्चो ठहियल आहे, मुंहिंजे घर जी छत भी टिमे थी। मां त कुर्बान वञा सतगुरु मुंहिंजे घर अचनि,
पर मूंखे सतगुरु अहिड़ी क्षमता न ॾिनी आहे जे मुंहिंजो घर पको हुजे हा मां तव्हांजे चवण जी देरी न कयां हूंदो। मथों ॿिए खे चयो, उहो चए मुंहिंजो घर बि कचो आहे। 5 अलाए 6 सिख हुते बीठा हुया, हिक ॿिए खे चयूं, सभिनि चयो असांजा घर कचा आहिनि। एतिरे में हिकु ॼणो आवाज़ ॾेई चए थो, ओ इन ॻोठ में हिकु न्याणी ईंदी हुई, यादि आहे तव्हांखे? अॼु खां 1.5 महीनो खां 2 महीना कुझु थिया नी, ईंदी हुई, सुबुह जो प्रकाश कंदी, रोज़ अची करे पाठ कंदी हुई, सेवा कंदी। चए हा यादि आहे ईंदी हुई, पर उहा न्याणी हाणे ईंदी त नाहे। चए हा न ईंदी आहे, उनजी शादी थी वई आहे। जंहिं घर में उनजी शादी थी आहे न उन्हनि जो घर पको आहे, पूरे ॻोठ में सिर्फ़ु उहो हिकिड़ो घर पको आहे। जेॾी महिल चयूं उहो हिकिड़ो घर पको आहे, उस भाई साहब चवंदो पोइ छो न उन न्याणी जे घर वठी हलूं साहिबनि खे। चए पोइ भाई साहब उन्हनि खां पुछूं त सही न, उहे हा कंदा अलाए न कंदा, ईअं कीअं वठी हलूं। चए हाणे गुरु ग्रंथ साहिब महाराज कंहिंजे घर वञे, हर सुख सहूलियत घर में हुजे, कहिड़ो चरियो न कंदो, तव्हां साहिबनि खे वठी हलो। हिकदमि सां सतगुरु खे पंहिंजे सीस ते विराजमान कयो। अॼु हिन न्याणी जी जेकी हालत हुई, 3हों ॾींहुं अमृत वेले वेठी आहे अरदास कंदी, अॼु हथ जोड़े चए थी पातशाह अॼु आख़िरी ॾींहुं आहे, अॼु ताईं हिम्मत करे बीठी हुयमि, वरी वरी चवां पई मुंहिंजो गुरु ईंदो, पर पातशाह जे अॼु बि तूं न आए त वाकई मुंहिंजे विश्वास ते माण्हू आंगुर खणण लॻंदा, वरी कोई अरदास न कंदो। जेॾी महिल हथ जोड़े वेनतियूं करण लॻी, होॾो मथे ते सतगुर खे विराजमान करे सिख कीर्तन कंदा, चवर झुलाईंदा। जेॾी महिल रस्ते में पहुता, हिकु सिख तकिड़ो तकिड़ो अॻो भैदो आयो, अची ज़ोर सां दरवाज़ो खड़काई हिननि जे घर जो। जो सहुरो सुम्हियो पियो, अमृत वेले जो टाइम हुयो, सुबुह ई सवेर। ज़ोर सां दरवाज़ो खड़काई, सहुरे दरवाज़ो खोलियो, रड़ करे चए थो केरु आहे तूं, हे टाइम आहे कंहिंजे घर अचण जो, एॾी ज़ोर ज़ोर सां दर खड़काईंदो। जीअं पुछेसि थो तूं केरु आहे, उहो प्यारो चएसि थो ओ तूं सवाल ॿिया पोइ कजांइ, तोखे जवाबु ॾींदासीं, जल्दी कर, पंहिंजे घर में कोई कमरो साफ़ कर, गुरु ग्रंथ साहिब महाराज अचनि था। जल्दी कमरो साफ़ कर, गुरु ग्रंथ साहिब महाराज अचनि था। हिकदमि सां ज़मीन ई निकिरी वियसि। चए गुरु ग्रंथ साहिब महाराज असां गुरु खे मनायो त न आहे, असां कोई चवण त कोई न आयो आहे असांजे घरों, असांजे घर कीअं अचनि था। जे तोखे चयोसीं न तूं ॿिया सवाल पोइ कजांइ, वञ सफ़ाई कर। उहा न्याणी अञा ताईं अरदास कंदी वेठी हुई। सहुरो अची करे चएसि थो प्यारी बेटा उथ, वाकई तुंहिंजो विश्वास खटी वियो, अॼु मां हाराए वियुमि, उथ अञा छो वेठी आंदी, उथी करे कमरो साफ़ कर, तुंहिंजो गुरु ग्रंथ साहिब महाराज आयो थी। तुंहिंजो गुरु ग्रंथ साहिब महाराज आयो आहे। जीअं ॿुधण जी देरि हुई, हिकदमि सां उथी खड़ी थी, अखियुनि मां पाणी वहंदो वञे पियो ख़ुशी मां। ओ पातशाह तूं वाकई ॿुधंदो आहे, तूं मुंहिंजी लाज रखी वरिती, अखियुनि मां पाणी टिमंदो वञेसि तो, कमरे जी सफ़ाई कंदी बीठी आहे। सतगुर लाइ आसन ठाहियूं, सतगुर खे विराजमान करे अरदास करे संगत वञण लॻी। उन न्याणी जो सहुरो आवाज़ ॾेई चवनि थो प्यारा ईअं काॾे वञो था। चवनि था वञूं, पर हिकु ॻाल्हि ॿुधो, जेसिताईं गुरुद्वारे जी छत असां ठारायूं तेसिताईं सतगुर जो प्रकाश, रोज़ जा कीर्तन, रोज़ जा नितनेम तव्हांजे घर में थींदा। उहो चवनि थो उहो ठीकु आहे, पर हिकु कमु कजो, सुभाणे जे अचो त पोइ हिकिड़ो कमु ज़रूरु करे वञिजो। कहिड़ो कमु करे वञूं? हिकिड़ो कमु ज़रूरु करे वञिजो, सुबुह अचो त सुभाणे असां सभई घर जा भाती गुरु ग्रंथ साहिब को नाम वरदासीं, असां ॿिनी गुरु जी लड़ लॻंदासीं। हाणे हिकिड़ी न्याणी जो सिदिक पूरी घर खे, पूरी कुल खे तारे छॾियो। जे न्याणी सिदिक वारी हुई, अॼु असांजे घर में कोई ख़ुशी या ग़म अचे, पहिरियों असांखे नितनेम विसरी वेंदा आहिनि। कोई मुश्किल जी घड़ी अचे न, पोइ इहा मन में आस हूंदी आहे गुरु मुंहिंजी ॿुधे, गुरु मुंहिंजी ॿुधंदो त न आहे। गुरु तुंहिंजी नथो करे, तूं गुरु लाइ छा थो करे?